अरूं था पंहिंजे किचन वारे सेगमेंट में किचन में शेफ फैसल हूंदा आहिनि जेके असांजो इंतज़ारु कंदा आहिनि ऐं मुंहिंजूं भेनरूं ॾिसंदड़ जेके आहिनि उहे बि इंतज़ार में हूंदियूं आहिनि त असां शेफ फैसल ॾिसूं त उहे कहिड़ी था अॼु ख़ासि असांखे रेसिपी ॿुधाइनि। सो अस्सलाम वालेकुम शेफ, हाउ आर यू? आई एम फाइन अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो छा हाल आहिनि? ठीकु आहियो? ठीक ठाक बिल्कुलु। ऐं कहिड़ा था तव्हांजा रोज़ा, कीअं था गुज़रनि? अल्हम्दुलिल्लाह ॾाढा सुठा हलनि पिया। तव्हां सां गॾु हलूं पिया रोज़नि में हिते। जी बिल्कुलु ठीक ठाक। ऐं तव्हां जेको अॼु कहिड़ी ख़ासि असांखे रेसिपी ॿुधाईंदा? अॼु रेसिपी ठाहियूं पिया बनाना इलायची स्मूथी आहे। इहा आहे इलायची शरबत जेको आहे कड़छी जामे शीरी जो, हिन सां गॾु ठाहियूं पिया। ॿ फ्लेवर हिन में मौजूदु आहिनि, हिकु आहे गुलाब ऐं संदल सां गॾु ॻाढ़ो शरबत ऐं हिकु आहे इलायची फ्लेवर। त इलायची फ्लेवर में बनाना स्मूथी ठाहियूं पिया। त हिन लाइ असांखे छा छा खपे? 4 अदद तव्हां केला खणंदव, हुनखे कटिंग करे विझी छॾिजो जूसर ब्लेंडर में। हुन सां गॾु 1 कप तव्हां विझंदो, 1 गिलास विझंदो थधो खीर। उन सां गॾु तव्हां विझंदो हिन में 2 खाइण जा चमचा या 1.5 खाइण जो चमचो अप टू यू, जीअं तव्हांखे सुठो लॻे मिठो उन हिसाब सां। अगरि नथा विझणु चाहियो, शुगर फ्री पेशेंट्स आहियो, शुगर फ्री अगरि पीअणु चाहियो पिया त पोइ तव्हां में शुगर फ्री बि जो शरबत अचे पियो कड़छी जामेशी जो, उहो बि ऐड करे सघो था। हिन में असां विझंदासीं 4 खाइण जा चमचा कड़छी जामे शीरी इलायची फ्लेवर में। इहो विझण खां पोइ आइस क्यूब्स तव्हां वटि हूंदा उहो विझी छॾियो। अगरि आइस क्यूब न आहिनि त बर्फ़ खे कुटे चङी तरह हिन में विझंदो, हिनखे ब्लेंड कंदो ऐं पोइ असां चङी तरह हिनखे ब्लेंड करे असां कढी वठंदासीं। ऐं कड़छी जामे शीरी जो ॾाढो ज़बरदस्त इलायची फ्लेवर में ही तव्हां सहर में बि अफ़्तार में जीअं तव्हांखे सुठो लॻे तव्हां हिनखे सर्व करे सघो था। बिल्कुलु सिंपल ईज़ी ऐं मज़ेदार, ॿार बि ॾाढो शौक़ सां पीअंदा आहिनि। बहितरीनु ज़बरदस्त। ऐं बनाना जा त तमामु घणा फ़ाइदा आहिनि। शेफ तव्हां ॿुधायो त जेको बनाना त हर मौसम में असांखे मुयसरु हूंदो आहे, सदाबहार वांगुरु असांजो फ्रूट आहे, हिन जा फ़ाइदा केतिरा आहिनि? फ़ाइदा हिन जा इलाही आहिनि, इहो बि ॿुधाईंदासीं। हिननि जी काफ़ी डिटेल आहे। हिननि जी तव्हां ॿार अगरि कैल्शियम जी सभिनी खां वधीक जेको कमी हूंदी आहे ॿारनि में उहो पूरी कंदो आहे। ठीकु आहे, तव्हांजी बोन्स जे लाइ तव्हांखे कैल्शियम। ऐं हिन में हीअ न आहे की जेको शुगर पेशेंट आहे उहो नथो खाई सघे। हर उमिरि जो माण्हू, नंढे ॼमण मतिलबु 6 महीननि जे ॿार खां वठी 100 साल जो माण्हू बि केलो खाई सघे थो। हिन में का पाबंदी न, सिर्फ़ु हिन करे की चेस्ट इन्फेक्शन न हुजे, कोई अहिड़ी न हुजे, त बाक़ी हिन जा ॾाढा कुझु फ़ाइदा आहिनि। ईअं ई आहे बिल्कुलु। ऐं ज़बरदस्त कड़छी जामे शीरीअ में असांखे रेसिपी जेका आहे शेफ फैसल ॿुधाई आहे इलायची फ्लेवर में, ज़बरदस्त बनाना मिल्क शेक आहे या हिनखे तव्हां स्मूदी चओ, उहा असांजे शेफ ॿुधाई आहे। तलो आहे असां वटि, तलो बनास्पति ऐं तलो कुकिंग ऑयल आहे जेको आहे विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे। तमामु बहितरीनु पैकिंग में आहे, बोतल में आहे 3 लीटर जी, ऐं जी रिफिल में तव्हांखे पाउच मिली वेंदा, लीटर वारा तव्हां वठी सघो था। ऐं बनास्पति घी बि तमामु बहितरीनु आहे। मेज़बान चांहि तमामु बहितरीनु आहे, सहर हुजे अफ़्तार हुजे, जॾहिं तव्हांखे चांहि पीअणी आहे कड़क चांहि, तमामु बहितरीनु आहे मेज़बान। ऐं हिननि जो प्रीमियम डस्ट आहे, इहो टेस्ट जो तमामु जीअं चांहि जा शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ बि ॾाढी ज़बरदस्त आहे, तेज़ स्ट्रॉन्ग चांहि ठहंदी आहे। हा, चांहि खां सवाइ त अफ़्तारी नामुमकिन आहे बिल्कुलु। ऐं चांहि जेका आहे उहा ज़बरदस्त हूंदी आहे। ऐं जेके माण्हू चांहि जा मवाली हूंदा आहिनि, मूं जहिड़ा ऐं मूं जहिड़ियूं भेनरूं ऐं जेके मूं जहिड़ा भाइर आहिनि, मुंहिंजो भाउ ज़फ़र बि खिले थो पियो, शेफ फैसल बि आहे, हे सभु असां चांहि जा मवाली आहियूं। ऐं इंतज़ारु हूंदो आहे त रोज़ो खुले अफ़्तारी थिए त असां चांहि पियूं। ऐं चपाल मेज़बान जी चांहि जेका आहे हुन सां बहितर का चांहि थी नथी सघे। हिकिड़ो तबियत खे न चुस्त करे छॾींदी आहे, जेका सुस्ती सॼो रोज़ो असांजो गुज़रंदो आहे न, चुस्त थी वेंदो आहे माण्हू जॾहिं टपाल मेज़बान जी चांहि पीअंदो आहे। ज़बरदस्त। ऐं थैंक यू सो मच शेफ। ऐं तव्हांजी रेसिपी ज़बरदस्त हुई ऐं झटपट तयारु थियण वारियूं रेसिपीज़ हूंदियूं जेके असांजा शेफ असांखे ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजूं भेनरियूं जेके मूंखे ॾिसंदियूं आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त जीअं त हर हिकु सिहत जे हवाले सां हेल्दी टिप्स जेके आहिनि उहे असांखे हिन शो में मिलंदियूं आहिनि। ऐं असांजे शो में ख़ूबसूरत जेको रेसिपीज़ आहिनि उहे बि हूंदियूं आहिनि, असांजे शेफ असांखे ॿुधाईंदा आहिनि। प्लस मूंखे सभ खां अज़ीज़ जेका ॻाल्हि हूंदी आहे न, मां सम्झंदी आहियां जेका सभ खां ख़ासि अहम ॻाल्हि, जीअं हिकिड़ो बुटॉक्स हूंदो आहे न, माण्हूअ खे बुटॉक्स मिली वेंदो आहे, ईअं माना सॼी थकावट, सॼो थकु जेको आहे लही वेंदो आहे जॾहिं तव्हांजा सुठा ऐं पॉज़िटिव फीडबैक्स असांखे मिलंदा आहिनि। इन्हनि रेसिपीज़ जा सुठा फीडबैक तव्हां ज़रूरु ॾियो, रेसिपीज़ तव्हां ट्राए कयो घर में। ऐं असांखे यूट्यूब चैनल ते जॾहिं प्रोग्राम अपलोड थींदो आहे त कमेंट कंदा कयो। ऐं तव्हांजी प्यार मोहबत इज़त सॼी सिंध मां मिली रही आहे ऐं असांखे इन शइ जी ई ज़रूरत आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।